असीं इन वक़्तु मौजूद आहियूं दरगाह गाजी शाह जेको दादू खां तक़रीबन 60 किलोमीटर जे मुफ़ासिले ते सिंध ऐं बलोचिस्तान जी पहाड़ी सिलसिले में वाक़ई आहे। हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं दरगाह गाजी शाह जे बिल्कुलु भरिसां जेको आहे हीउ ॿुधाए पियो वञे त दाची जी क़बर आहे, जिथे हे माण्हुनि जी रश ॾिसो पिया। इहे माण्हू नंबर वाइज़ जेको आहे हिते 7 फेरा ॾियनि पिया साह बंदि करे, ऐं इन्हनि जो चवणु आहे त माना 7 फेरा साह बंदि करे गोल फिरण सां उन जूं मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं। अचो हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हिननि जो छा चवणु आहे। अब तव्हां इहो ॿुधाइजो किथां आया हो ऐं हिते छा पिया कयो। मां बिस्मिल्लाह रहमान जेकाबाद खां आयल आहियां, बहादुरपुर इलाइक़ो जेकाबाद जे भरिसां आहे, मोहंतू खां आयल आहे। उतो खां हे छा जी क़बर आहे जेको माण्हू गोल था हे उठ जो क़बर आहे। उते मन जो दिलि जो जेको मन जो मुराद हूंदो उहो पूरो थी वेंदियूं आहिनि। जेको दिलि जो ख़्वाहिश आहे, जेको 7 फेरा माण्हू ॾियनि था, उनजो इंशाअल्लाह अल्लाह जेको सां पूरो थी वञनि था। इहा तव्हांजी ॻाल्हि माना कॾहिं ख़बर पई त हिते 7 फेरा ॾियण सां उनजो मन जी मुराद मूंखे 3 साल मां अचां थो। फेरा ॾींदा आहियो हिते? जी जी, मां बि अॻे साल ॾिनो मां पाण। कहिड़ी अॻे साल तव्हां जेको आहे मुराद खणी आया हो हिते फेरा ॾियण सां उहा तव्हांजी पूरी थी? उहो मां न ॾेई सघियुमि। अच्छा, हा, मां पूरी न करे सघियुमि 7 फेरा। जेके 7 फेरा पूरी थींदा उहो मुंहिंजे घर में जेके हुया मुंहिंजे ॿारड़ा उन ॾिना, उन्हनि जो दिलि जो मुराद पूरो। उन्हनि जी कहिड़ी मुराद हुई जेका हिते 7 फेरा ॾियण सां? पुट जो जेको ख़्वाहिश हुयो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं मन जो मुराद पूरो कयो। हींअर तव्हां माना फेरा ॾिना? न, हींअर मां न ॾिनो आहे। फेरा ॾींदो माना हिते? कोशिशि आहे, इरादो आहे, ॾिसूं। कहिड़ी तव्हांजी हींअर मन जी मुराद जेका आहे उहा खणी आया हिते? मां पंहिंजी नौकिरी जे लाइ खणी आयो आहियां। अच्छा जी जी, माना हिते 7 फेरा ॾींदो तव्हांजी नौकिरी मिले इंशाअल्लाह। जेको अल्लाह ते उम्मीद आहे हाणे को ॾिसे थो, पाण हर माण्हू अचे थो हिते। वो बोले गाय को चारा खिलाओ जॉब मिल जाएगी। अब क्या ये गाय मेरा बायोडेटा लेकर कंपनी टू कंपनी घूमेगी या monster.com पे बायोडेटा डालेगी? ये रॉन्ग नंबर है। वल्ला ॻाल्हि कंदा आहिनि, हिते 7 फेरा ॾींदो त तव्हांजी दिलि जी उमेद पूरी थींदी। असांजे ॻोठ जे हिकिड़े मुराद ॾिनो फेरो, उनजी दिलि जी उमेद पूरी थी वई। रॉन्ग नंबर है। तव्हां ॿुधाइजो कीअं आया हो तव्हां हिते? असां आया आहियूं दिलि जी उमेद पूरी करण जे लाइ, उमेद करे आया आहियूं जेके दिलि जूं आहिनि। इन जे लाइ हिकु माना 7 फेरा ॾींदा आहियूं त माना अलाह करे उमेद असांजी बि पूरी थिए। हिते फेरा ॾिना आहिनि हिते? हाणे हींअर आया आहियूं, अञा ॾियूं था, आया आहियूं। ॿार ॾियनि पिया था, उहे पूरा कनि वरी असां। इहा ॻाल्हि माना कॾहिं खां ख़बर पई त हे वॾा भई इहा ॻाल्हि कंदा हुआ, हिते असुर ईंदा हुआ, ॿुधाए न, असांजो मुर्शिद आहे, ॿुधाए न। हे त दाची आहे न? दाची जेको साईं जे मुर्शिद जे दाची आहे न साईं। हे छा जी क़बर आहे जेको हिते माण्हू गोल था फिरनि? साईं असीं नौशहर फिरोज खां आयल आहियूं ऐं हिते असां आया आहियूं। इहा ॻाल्हि असां ॿुधी त जीअं साह बंदि करे जेको हिते 7 फेरा ॾींदो उन्हनि जी दिलि जा मक़सद जेके आहिनि से पूरा थींदा। रॉन्ग नंबर है ये। माण्हू जेके साह बंदि करे 7 फेरा फिरनि था त पोइ उमेद पूरी थियनि। हा, उमेद पूरी थियनि। जेको बि साह बंदि करे भॼे न 7 फेरा हुनजी उमेद पूरी थी वई। तव्हांखे पोइ इहा माना कॾहिं खां इहा ॻाल्हि माना ख़बर पई? आया आहियूं त इहो कमु हले थो। हा, नंढड़ा थी वक़्तु खां वठी हले थो कमु। ये रॉन्ग नंबर है, ये रॉन्ग नंबर है। ॿुधाइजो त हे छा जी दरगाह आहे या छा जी क़बर आहे जेका माण्हू पिया था हिते गोल फिरनि? दाची जो क़बर आहे। छा जे लाइ हिते गोल था फिरनि माण्हू? गोल फिरनि था, जेके दिलि में तमन्ना करे अचनि था उहे पूरा था थियनि। जेके 7 फेरा ॾींदो उन जा तमन्ना पूरा थींदा। माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको आहे चवनि था त दाची जी क़बर ते 7 फेरा साह बंदि करण सां उन जी मन जी मुराद पूरी थी थिए। तव्हां ॾिसंदड़ पाण फ़ैसिलो करे सघो था त ही तालीम जी घटिताई चइजे या त हिननि जो जेको आहे अक़ीदो आहे